अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो प्रेज़ेंट टू बी टेंस आहे, जेको अंग्रेज़ी सिखण लाइ तमामु ज़रूरी आहे। अचो त सादगी सां सम्झूं था। उनखां पहिरियां आउं प्यारनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो त जीअं ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो प्रेज़ेंट टू बी टेंस आहे, जंहिंखे सिंधीअ में असां ज़मान हाल हुजणु या थियणु चवंदा आहियूं। हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे त सच अ वर्ब विच शो स्टेट आर एग्ज़िस्टेंस इन प्रेज़ेंट टाइम इज़ कॉल्ड प्रेज़ेंट टू बी टेंस। ऐं सिंधीअ में वस्फ़त अहिड़ो फ़इल जेको फ़ाइल जी हालति या मौजूदगीअ खे मौजूदा वक़्त में ज़ाहिर करे त उनखे ज़मान हाल हुजणु या थियणु चइबो आहे। हाणे हालति ऐं मौजूदगी छा आहे? हालति जा जेके क़िस्म आहिनि त उन में असांखे छा ॿुधाइणो आहे त धंधो ॿुधाइणो आहे कंहिं माण्हूअ जो, त हीउ उस्तादु आहे, हीउ शागिर्दु आहे, हीउ कारपेंटर आहे, हीउ ॾखणु आहे। सभ खां पहिरियां असां धंधो ॿुधाईंदासीं हालति में। उनखां पोइ रंग ॿुधाइणो आहे त पेन कारी आहे, बोर्ड कारो आहे, भित अछी आहे। त ॿिए नंबर ते रंग ॿुधाइणो आहे, उहो बि हालति में अचे थो। टियों नंबर गुण या अवगुण ॿुधाइणो आहे। त मिसाल जी ॻाल्हि, अली सुठो छोकिरो आहे ऐं अकबर ख़राबु छोकिरो आहे, त गुण या अवगुण ॿुधाइणा आहिनि। ठीकु आहे। हिन में जेके आहिनि से टे हालतूं आहिनि जेके असांखे ॿुधाइणियूं। हूअं त घणियूं आहिनि, पर फ़िलहालु वीडियो में मूं टे शेयर कयूं आहिनि। उनखां पोइ अचे थी मौजूदगी। हाणे मौजूदगी जेका आहे, असुलु लफ़्ज़ मौजूदु आहे। मौजूद जी माना आहे हाज़िर। मौजूद मां वरितलु आहे त मौजूदगी। मौजूदगी माना में ॿुधाइणो आहे त कहिड़ी शइ किथे आहे। मिसाल जी ॻाल्हि, असां स्कूल में आहियूं त असांजी जेका आहे जेका लोकेशन आहे उहा ॿुधाइणी आहे त असां किथे आहियूं। वण स्कूल में आहे, किताब थेले में आहिनि, अहिड़ी तरह सां पेनियूं जैमेट्री में आहिनि। त मौजूदगी ॿुधाइणी आहे त कहिड़ी शइ किथे आहे। उनखां पोइ जेका आहे सो हिन जो जेको मेन नोट आहे त हिन ज़माने में कमु न हूंदो आहे। ऐं हिन जा मददगार फ़इल जेके आहिनि उहे इज़ एम आर आहिनि। ऐं हिन जी जेका सिंधी में सुञाणप आहे, आहियां, आहियूं, आहिनि वग़ैरह आहे। मां डॉक्टर आहियां, हीउ शागिर्दु आहे, असीं क्लास में आहियूं, अहिड़ी तरह सां। हाणे आहे जेका आहे उन सां सिर्फ़ु एम इस्तेमालु थींदो आहे। ऐं ही शी इट सिंगुलर नालो यानी वाहिद नाले सां असीं इज़ इस्तेमालु कंदासीं। वी, यू, दे ऐं जमो नालनि सां असां आर इस्तेमालु कंदासीं। ऐं हिन जी जेका फॉर्मेशन बनावट आहे उन में सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब ऐं ऑब्जेक्ट आहे। मिसाल जी ॻाल्हि, आई एम अ टीचर, मां उस्तादु आहियां। हाणे सब्जेक्ट जेको आहे उहो मां आहे ऐं हिन जो जेको हेल्पिंग वर्ब आहे, मददगार फ़इल, उहो आहे सां एम आहे, एम रखंदासीं। ऐं अ टीचर, हिते अ जेका आहे मिसिंग आहे, उन लाइ सॉरी, मां उस्तादु आहियां, मिसाल जी ॻाल्हि। ठीकु आहे। इहा हिन जी फॉर्मेशन आहे। ऐं हिन जी जेका कॉन्जुगेशन आहे, हिन जो जेको असीं गिरदान कंदा आहियूं कॉन्जुगेशन, उन में मिसाल जी ॻाल्हि, आई एम अ टीचर, मां उस्तादु आहियां। अगरि हिन खे नाकारी करिणो आहे त आई एम नॉट अ टीचर। ऐं छा मां उस्तादु न आहियां, अगरि सुवालु करे थो त असां एम खे अॾां रखंदासीं, एम आई नॉट अ टीचर। ऐं ताक़ीदी करिणो आहे त असां एम खां पोइ रियली रखंदासीं, आई एम रियली अ टीचर। हिते अ जेका आहे उहा मिसिंग थी वई आहे, उन लाइ माफ़ी। वधीक वीडियो लाइ असांजे चैनल खे एजुकेशन वीडियो खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कयो ऐं असांखे फुली सपोर्ट कयो। ठीकु आहे। त जीअं असीं अॻिते तव्हां लाइ वीडियो ठाहे सघूं। महिरबानी।